भिटशा समेत सॼी मटियारी ज़िले में मुहर्रमुल हराम दौरान सिक्योरिटी इंतिहाई सख़्त कंदे पुलिस रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जवान मुक़रर कया विया आहिनि। एसएसपी मटियारी असगर अली शाह मुहर्रमुल हराम दौरान मातमी जुलूसनि ऐं मजलिसुनि लाइ सिक्योरिटी प्लान जारी करे छॾियो। सिक्योरिटी प्लान तहत भिटशा समेत ज़िले जे 169 इमाम बारगाहुनि मां 8 इमाम बारगाहुनि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। प्लान तहत 23 हसास ऐं 138 इमाम बारगाहुनि खे नॉर्मल करार ॾिनो वियो आहे। ज़िले मां कुल 169 मातमी जुलूस निकिरंदा, जिन मां 5 जुलूस इंतिहाई हसास करार ॾिना विया आहिनि। 17 हसास ऐं 147 जुलूसनि खे नॉर्मल करार ॾिनो वियो आहे। सिक्योरिटी प्लान तहत ज़िले में मातमी जुलूसनि, मजलिसुनि ऐं इमाम बारगाहुनि लाइ 2038 पुलिस जा अहलकार मुक़रर हूंदा, जॾहिं त 150 रेंजर्स जा जवान ऐं 100 पाक फ़ौज जा जवान जुलूसनि जी हिफ़ाज़त लाइ मुक़रर कया वेंदा। मुहर्रमुल हराम दौरान मातमी जुलूसनि, मजलिसुनि ऐं इमाम बारगाहुनि जे सिक्योरिटी जी निगरानी एसएसपी मटियारी पाण करे रहियो आहे।